नासिर हेडलाइन सां ॾिठो मां कि आगाह कंदासीं। कराची मां SIU शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाइनि दौरान 7 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। SSP SIU आरिफ नसीर मूजिब गिरफ़्तार जवाबदारनि में उमर फारूक, उमर खलील, हारून अली ऐं ॿिया शामिल आहिनि। SSP मूजिब कार्रवाइयूं सरजानी टाउन ऐं रासवान इलाइक़नि में कई वियूं। हथियार ऐं 2 मोटरसाइकिलूं हथ कई वियूं। SSP SIU आरिफ नसीर मूजिब गिरफ़्तार जवाबदारनि बैंकनि फुलट करण जो एतराफ़ कयो आहे। कराची SIU शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाइनि दौरान 7 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाचार शेयर कयूं पिया। SSP SIU आरिफ नसीर मूजिब गिरफ़्तार जवाबदारनि में उमर फारूक, उमर खलील, हारून अली ऐं ॿिया शामिल आहिनि। SSP मूजिब कार्रवाइयूं सरजानी टाउन ऐं रासवारी इलाइक़नि में कई वियूं। हथियार ऐं 2 मोटरसाइकिल हथ कई वियूं आहिनि। SSP SIU आरिफ नसीर मूजिब गिरफ़्तार जवाबदारनि बैंकूं फुलट करण जो एतराफ़ कयो आहे। कराची SIU शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाइनि दौरान 7 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। SSP SIU आरिफ नसीर मूजिब गिरफ़्तार जवाबदारनि में उमर फारूक, उमर खलील, हारून अली ऐं ॿिया शामिल आहिनि। कराची मां तफ़सीलात कंदासीं। धरती टीवी जे रिपोर्टर साग सरकी खान। जी साग अपडेट कजो। जी साग कार्रवाई बाबति आगाह कजो। जी साग कार्रवाई बाबति वधीक आगाह कजो। नासिर कोशिश कंदासीं कि साग सरकी सां असांजो राब्तो थिए। अव्हांखे आगाह कयूं पिया। SIU शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाइनि दौरान 7 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। SSP SIU आरिफ नसीर मूजिब गिरफ़्तार जवाबदारनि में उमर फारूक, उमर खलील, हारून अली ऐं ॿिया शामिल आहिनि। SSP मूजिब कार्रवाइयूं सरजानी टाउन ऐं रासवार इलाइक़नि में कई वियूं। हथियार ऐं 2 मोटरसाइकिलूं हथ कई वियूं आहिनि। SSP SIU आरिफ नसीर मूजिब गिरफ़्तार जवाबदारनि बैंकनि फुलट करण जो एतराफ़ कयो आहे। नासिर असांजो राब्तो बाधियो आहे साग सरकी सां। जी साग आगाह कजो। जी बिल्कुल ऐसा ही CIA डाक से सरजानी में गजल कार्रवाई की है जंहिंमें पुर ऐं स्ट्रीट क्राइम जी वारदातुनि में मुलविस 7 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जवाबदार जेके आहिनि उहे बैंक मां जेके माण्हू पैसा कढंदा हुआ उन्हनि खे रोके करे असले जे ज़ोर ते फुर कंदा हुआ। जॾहिं त जेके गिरफ़्तार जवाबदार आहिनि उहे स्ट्रीट क्राइम जी जेको आहे केतिरनि ई वारदातुनि में मुलविस आहिनि। इहो SSP SIU जो चवणु आहे। जॾहिं त जवाबदारनि जे कब्ज़े में 2 मोटरसाइकिलूं ऐं पिस्टल बि हथ कयो आहे। जॾहिं त जवाबदारनि में अख्तर, हारून अली ऐं सजाद ऐं ॿिया जेके जवाबदार आहिनि उहे शामिल आहिनि। जॾहिं त जवाबदारनि जांच दौरान एतिराफ़ कयो आहे त उहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में असले जे ज़ोर ते वारदातूं कंदा आहिनि। जॾहिं त जवाबदार ईस्ट ऐं सेंट्रल वेस्ट मां बि केतिरा ई वारदातूं कयूं आहिनि। जॾहिं त बैंक मां जेके माण्हू ॿाहिरि पैसा कढाए निकिरंदा आहिनि उन्हनि खे फुर कंदा हुआ। जॾहिं त जवाबदारनि खां पहिरियों बि जेको आहे केतिरा ई दफ़ा गिरफ़्तार थी करे जेल वञी चुका आहिनि। जॾहिं त जवाबदार जेको आहे मुख़्तलिफ़ बैंकनि मां तक़रीबन 3 लख खां वठी जेकी रक़म आहे उहा जेको आहे खसाए चुका हुआ। जेकी जवाबदारनि एतिराफ़ कयो आहे। SSP SIU जो चवणु आहे त जवाबदारनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल करे वधीक जेकी जांच आहे उहा शुरू कई वई आहे। जी महिरबानी साग सरकी आगाह करण जे लाइ। नासिर वटाइण जी ख़बरूं वधीक ख़बरनि या अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो न्यूज़।